टंडोजाम मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त टंडोजाम यूसी 66 ते पीपल्स पार्टी तरफ़ां बीठल चेयरमैन औरंगज़ेब भुट्टो पंहिंजे मारूड़नि जे घरनि मां बरसात जो बीठल पाणी कढाए रहियो। मौजूद मीर कॉलोनी यूसी 66 वार्ड नंबर 4 घरनि में बीठल पाणी औरंगज़ेब भुट्टो सुराज सियाल हिन टीम पंप मशीननि ज़रिए बरसात जो पाणी कढायो वञे पियो। ज़िले हैदराबाद जे पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी मीर शेर मोहम्मद टालपुर जी हिदायत ते ज़ोर शोर सां कमु जारी है। सॼी टीम उन्हनि जी हिते कमु करे थी पई। असांजो इहो ई इंशाल्लाह रहंदो त भले इलेक्शन न हुजे, असां पहिरियां बि चयोसीं त ही सियासत जे हिसाब सां असां कमु नथा कयूं। हे कंप्लीट पाणी हितां हिननि जे घरनि मां कढाए इलेक्शन जे मुल्तवी थियण जे बावजूद बि असां हिननि सां गॾु आहियूं। असां इलेक्शन ताईं हिननि सां महदूद न आहियूं, हिननि सां हर दुख सुख में हर वक़्तु गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़